Tojan Gatan, Tojan Nakang, Janamatul, Ushayu, Hera, Rika, Santo de Santuario, Kushtenji Sankaratuna. Asini Dayati Bandabadi, Niki Sukai Chintas. Neko Sindhua ke Sukai Jasama Kayata, Azad Padi Hasita Bahar Sahibi, Sindhua ji Siya ke Sukai Naiya. Hakim Davani Dhoni Darya Khan, पर शायद तू न तो जाने पर हाकिम सावदा मकान दिया बंदे सिर जो सामा होकर मौत तुझे सिर मता ये लामा नहीं लेवा ये बीचू दूध मता मां तोखा मूर न मरणो हां मां तोखा मूर न मरणो हां मां वेस मटाए वर्णो हां मां वेस मटाए वर्णो हां मां वेस मटाए वर्णो हां कंध झुकाए गला दरिया खान तुम सिंध जे सुल्तान काबूदार जे सामू बीठो आई सुभाणे जे सिज शाह बेग अगोन जी तलवार जे ज़ोर ऐं असां जी हिफ़त जे करे समूरी सिंध हर हिकु सिंधी असां जी रयत असां जो गुलाम हूंदो तोखां अॻे बि अहिड़ियूं नाकाम हसरतूं खणी देसी दलाल पैदा थिया ऐं पंहिंजे धारनि आकाम जी पुचकिरुनि ते भौंकंदा उनारियूं कंदा जीअं खता तीअं खपी विया ऐं अॼु संदन दिल हिन धरतीअ जी धूड़ में मिली धरतीअ धणियुनि जे पेरनि खां लताड़दा था रहनि ओ गेदी ओ कायर तूं छा ॼाणी त इहा सिंध आहे इहा तुंहिंजी हसरतुनि जी गुलामी खां आजी आहे ये ऊंची आ तुझे मुझे ख्यालन खां भी वधी ऊंची आ ये ऊंची आ सिंध 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 ऊंची आ सूरज चंद्र सितारन का हर मंजर काम हतारन का दरियाहन खान कारन का ऐ सावन मुंद बहार का सिंध ऊंची ओ सिंध ऊंची आ सिंध ऊंची आ सिंध ऊंची आ सिंध ऊंची आ सिंध ऊंची आ
रानी मां हिन जो छा कयूं? हिन सां उहो ई वर्ताव थींदो जेको हर बज़दार जो मुक़दर वठी वञोसि। आऊं दरिया खान जी हीअ तलवार अमानत रखी थी वञा। वरी को दुल्हे दरिया खान ॼमंदो ऐं सिंध जे इज़त ऐं आज़ते जो अलम बुलंद कंदो बुलंद कंदो बुलंद कंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। ये तलवार जेका अमानत हुई, अॼु उहा तलवार हिन वक़्त जे दूल्हे दरिया खान डॉक्टर कादिर मसी जे हथ में। पर हीअ दौर तलवार जो न आहे, हीअ दौर बंदूक जी वेड़ जो न आहे, हीअ दौर कलम जी वेड़ जो आहे, हीअ दौर वोट जी वेड़ जो आहे ऐं वोट अमानत आहे। उहा तव्हांखे सोचे सम्झी अमानतदार खे ॾियणो आहे ऐं वोट कादिर मसी जो आहे। डॉक्टर कादिर मसी ज़िंदाबाद। रात जो 10 बजे गला अक्सर में चाव बचड़ा चातना पोटड़ी में मां अग में हलियो आयुसि पोटड़ी मां उते हुजां त संगत मुंहिंजा राब्तो करे मां कंहिंखे न छॾियां, अग में बि न छॾियो मुंहिंजो हुयो न छॾियो। बिल्कुलु छा कजे के छॾ बुखारी उत उतऊं कर तिखी तकड़ी तयारी उत उतऊं समुंड थियूं सैलाब थियूं बरसात थियूं ज़ुल्म आए भूई बारी उत उतऊं। हाणे गुज़ारिश आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सेक्रेटरी जनरल मोहतरम हैदर मल्हा साहब खे त हू आजान जो ख़िताब पेश कनि। मोहतरम हैदर मल्हा साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूर्यमई सोब खे त दिल जा वहम निसार हण भाला विड़ भाकुरे आजी ढाल न ढार मथा तेग तरार मार मतारो। स्टेज ते वेठल सिंध जा क़ौमी सरमान जनाब डॉक्टर कादिर मसी साहब, तरक्की पसंद पार्टी की मरकजी क़यादत, सेंट्रल कमेटी जा मेंबर हज़रात, मुख़्तलिफ़ फ़र्क़ुनि जा सदर साहबान, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻवान, अदीब, शाइर, दानिशवर, उस्ताद, वकील,
कलमकार साफ़ी भेनरूं ऐं भाइरो सिंध जे कुंड कुर्छ शहर शहर ॻोठ ॻोठ वाण वाण बस्तीअ खां काफ़िलनि जे सूरतनि में हज़ारनि जे तइदाद में योम मादरे वतन के अज़ीम आलिशान जलसे में समूरनि ईंदड़नि साथियुनि खे दिलि जे गहराई सां भलीकार तव्हां। दोस्तों साथियो, अॼु पाण ही 31 योम मादरे वतन मल्हाए रहिया आहियूं ऐं ही मादरे वतन जो जलसो हैदराबाद में गुज़िरियल 31 सालनि खां थी रहियो आहे ऐं हज़ारनि जे तइदाद में हिन सालियानी तक़रीब में